नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दारोॾा खां ख़बर ॾींदा हलूं त बोज़दारोॾा खासख़ेली लॻ ॻोठ रतो सियाल ते गुज़िरियल ॾींहुं राति खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी वॾी नफ़री जी चढ़ाई औरतनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि जो पुलिस जे ॾाढनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ॻोठाणनि साउथ अली सयाल फारूक सयाल शाह ख़ातून राबिल ख़ातून ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ रतो सियाल मथां गुज़िरियल 3 ॾींहंनि खां पुलिस बासरनि जी वंगार वेंदे खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस चढ़ाई करे असांजे घरनि मां 6 मेहूं 3 गऊं 4 तोला सोन अलमारी में पियल 1 लख रोक रक़म खणी विया आहिनि। जॾहिं त 3 ॾींहं अॻु जलाणी बिरादरी जे नारी सां असांजे ज़ात जे नौजवान सां प्यार जे पढ़ने लाइ घरां निकिरी वई हुई। असांखे हुननि जी धुर सम्झनि था, जॾहिं त असांजो हुन धुर सां को बि तालुक़ न आहे। पुलिस बास ऐं सियासी माण्हुनि जी वंगार वेंदे असांजे घरनि मथां प्राइवेट माण्हू ऐं पुलिस जे रोज़ चढ़ाई आहे। हिननि वधीक IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त हिन मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी कराए असांजे घर मां 24 लख जी मालियत जो सामान वापस कराए इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।